मलीर मां वासा ख़बर शेयर कंदा आलू मीरपुर ख़ास सां तालुक़ रखंदड़ नारी रिदा कराची वासी नौजवान इलाही बख़्श सां कराची जी अदालत में पसंद जो पहिरो करण बाद अवामी प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आला अख़्तियारनि खां तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जी अपील कई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस में नारी रिदा चयो त हूअ आक़िल बालिग़ आहे ऐं हिन बिना कंहिं दबाव जे पंहिंजी मर्ज़ी सां इलाही बख़्श सां क़ानून मूजिब शादी कई आहे। हिन इल्ज़ाम हुयो त संदसि सौट उमेर चाचो मुराद बख़्श ऐं पुलिस एहलकार लियाकत ख़ैर मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा करे रहिया आहिनि, जंहिं सबबि संदनि जानियुनि खे सख़्तु ख़तरो आहे। हिन चयो त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे कुझु बि थियो त नया ज़िम्मेवार ॼाणायल माण्हू हूंदा। उन मौक़े ते इलाही बख़्श चयो त रिदा सां मुहबत आहे, असां ॿिन्ही पंहिंजी मर्ज़ी सां कराची जी अदालत में शरीयत मूजिब निकाह कयो आहे। संदसि चवणु हो त संदनि ख़िलाफ़ कूड़ा इल्ज़ाम हथे हणी खेनि परेशान करण ऐं कूड़ा केस दाख़िल कराइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। जोड़ी सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध ऐं DIG ईस्ट ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।